हाणे चए थो त मज़हबी धुरियुनि मज़हब खे ग़लति इस्तेमालु कयो। अब उन्हनि त वाक़ई ग़लति इस्तेमालु करे पंहिंजो माण्हू माराया, तव्हां मारिया, पर तव्हां जेको हेतिरनि सालनि खां फ़ौज ऐं जेको उन्हनि खे इस्तेमालु कंदी उहे उन्हनि जा एसेट आहिनि, ऐं जेको उन्हनि जे वरी धागे फीणे में नथो अचे त पोइ वरी इहे क़दम खणनि था, पर हक़ीक़त में इहे सभु मिलियल आहिनि। पर हू चए थो त मज़हब जो ग़लति इस्तेमालु, सही इस्तेमालु बि हिननि करे पैसा वरिता अमेरिका खां, यूरोप खां, सऊदी अरब खां, ऐं इन्हनि जेका सॼे पाकिस्तान जे अंदरि इंतिहा पसंदी दहशतगर्दी जा बुनियाद रखिया, जंहिंमां निकिरणु तमामु ॾुखियो आहे। सो जेके सिंधी अञा इमरान ख़ान जी पार्टी में पंहिंजो मुंहं जी पकाई करे वेठा आहिनि, उन्हनि खे ख़ुदा हाणे कुझु थोरो जेकॾहिं थोरो बि न कदव ऐं पंहिंजी सचाई अथव त हाणे उन मां निकिरी अचो। हूअं ई निकिरंदव, अॻिते पोइ हिते वरी का ॿी पार्टी ॾिसो तेसि ताईं वरी हुते वेठा हूंदो। पर आउं पंहिंजे सिंधी कारकुननि खे ऐं क़ौम खे इन ॻाल्हि खां आगाह थो करणु चाहियां त इन्हनि माण्हुनि खे थोरो सम्झी वठो, सुञाणे वठो, छाकाणि त जेसि ताईं असां इहा क्लियरिटी न आणींदासीं तेसि ताईं ॾाढो ॾुखियो आहे जो पाण अॻियां क़दम खणी सघूं। हिन पंध में जेके रिफ्लेक्शन्स मूंखे ऐं मेडिटेशन्स में जेका बि दिलि में ॻाल्हियूं आयूं आहिनि ऐं सम्झ में आयूं आहिनि, उन बुनियाद ते तव्हां सां शेयर पियो करियां। ऐं मूंखे ख़ुशी आहे त केतिरनि ई दोस्तनि साईं डॉक्टर हैदर टालपुर, साईं हैदर भुरगड़ी साहब, साईं डॉक्टर कमर अफ़गान, मुंहिंजा प्यारा साईं मीर ॼाम टालपुर भाइरनि जहिड़ो दोस्त, ऐं ॿिया केतिरा ई सिंध मां अमान विसड़ो ऐं अरशद दोस्त तव्हां ठठे वारो, ऐं सिंधी इनाम, नईम सिंधू, हकीम लगारी, कहिड़नि जा नाला खणा। उन्हनि दोस्तनि खे लख शाबसूं जिन्हनि मुंहिंजो हिन पंध में पंहिंजे कम खे हिमत वधाइण जे लाइ सपोर्ट कंदा रहिया। ऐं सिंध खां ॿाहिरि अमेरिका में, कैनेडा में ऐं पंहिंजो गल्फ में मुख़्तलिफ़ जॻहनि तां सिंध जे उन्हनि दोस्तनि जो ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे पंहिंजो अख़लाक़ी, माली ऐं पंहिंजी जेका आहे सा सपोर्ट ॾिनी। उन जे लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि, छाकाणि त हीअ अमल, हीअ जदोजहद पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जी मदद ऐं सपोर्ट सां ई थी सघे थी। ऐं इहा ॻाल्हि इन मां हिकिड़ो सबक़ु सिखी वठो त जेके बि जदोजहद पंहिंजे माण्हुनि जी मदद, सपोर्ट ऐं अख़लाक़ी, माली ऐं सचाई सां थींदियूं आहिनि, उहे पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पहुचंदियूं आहिनि। जेके ॻेझूं हूंदियूं आहिनि, जेके सरकारियुनि या दुनिया जी एजेंसियुनि ते हलंदियूं आहिनि, उन्हनि जो को बि वजूद न हूंदो आहे। उहो बि तव्हां ॾिसी चुका आहियो, उहे सिर्फ़ु पंहिंजी एजेंडा ते उन्हनि खे यूज़ कंदियूं। तंहिंजे करे इन्हनि ॻाल्हियुनि में ख़बरदार रहणो आहे। ऐं सिंधी माण्हू, मूंखे यादि आहे त वाशिंगटन में कंहिं गाॾी ते रुॻो हिकिड़ो पोस्टर ते लॻी, उन फेरा ॾिना, सिंधियुनि सम्झो त सिंध ख़तमु थी वई। ईअं कोन्हे, पंहिंजो रस्तो ॿिए तरीक़े जो आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया त पाण जेके क़दम खयां आहिनि या खणूं पिया, उहे माण्हुनि जी ख़्वाहिश ऐं उन्हनि जी मोहबत ऐं उन्हनि जे दिलनि खे सम्झी खणूं पिया। तॾहिं जेका आहे सा हिन जदोजहद में बरकत थींदी। मुंहिंजा दोस्तो, तंहिंजे करे तव्हांजो जेकॾहिं इहो साथ रहियो त पाण ज़रूरु तव्हां सिंधियुनि जे हिकिड़े ग़रीब मिसकीन माण्हुनि जे मुंहं ते मुर्ख ऐं उन्हनि जे दिलनि में ख़ुदि एतमादी ऐं ज़हननि में हिकिड़ी क्लियरिटी अची वेंदी। इहो ई मुंहिंजो मक़सदु आहे। जी सिंध सदाईं गॾु।